ब्यूरो चे वसीम इकबाल जिला जे कमाद में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां बदअमनी डिजिटल आदमशुमारी सिंध जे ज़मीननि जी वालार ऐं प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो एहतजाजी जुलूस ज़िला ऑफिस का निज़ाम मस्तोई अब्दुल नबी मक्सी उमर सोलंगी अगवाणी में कढियो। मुज़ाहिरीन मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च कंदे प्रेस क्लब आॾो पहुची धरणो हयो। ट्रैफिक मुअतल थी वई। सिंध की ज़मीन ते वालार जारी आहे। भुगड़न मट एवज़ ज़मीनूं विकिरो कयूं पयूं वञनि। अगवाण सिंध में बदअमनी सबब अवाम गणती में वरतल आहे। प्रिया कुमारी 3 वरियनि खां धाड़ेलनि जे चुंबे में आहे। अगवाण डिजिटल आदमशुमारी में सिंधियुनि सां धोखो कयो वियो। सिंधियुनि खे इक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई वई आहे। अगवाण पानी